अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ में खुशामदीद। ब्रेकिंग न्यूज़ खणी आयो त मिसल पुलिस मनशा फिरोज खे गिरफ़्तार करे चालान करे छॾियो। तहलके चंबड़ी जे ॻोठ नवीवेश ख़ासकेली रावासी मेवो ख़ासकेली वलद मोहम्मद वारिस ख़ासकेली 10 लीटर शराब सां गॾु गिरफ़्तार। मिसाल पुलिस गश्त दौरान मीरवा टंडोला रोड ते आरावारो स्टॉप वटां मेवो ख़ासकेली खे शराब विकिरो कंदे गिरफ़्तार कयो। SSP टंडोलार जी हिदायत ते मंशा फिरोशन ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। SHO मिसण नूरदीन मल्ला। जी नाज़रीन, इन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ इजाज़त ॾिना। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। अल्लाह निगहबान, अल्लाह तरफ़ां ख़ैर।